गगर में सिंधियन नेशनल कांग्रेस मिले तरफ़ां जदीद क़ौम परस्ती के बानीकार अज़ीम सियासतदान साईं GM सैयद की याद में जश्न GM सैयद जलसो मुनक़द किया वियो, जंहिंमें गगर के शहरनि समेत सियासी समाजी ऐं क़ौमी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले मलीर गगर फाटक जेको सिंधी वसंदी आहे हुते जश्न GM जे नाले सां बैन कराई आहे, हीउ प्रोग्राम करायो आहे। बुनियादी मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी सिंधी क़ौम में ख़ासि तौर ते जेके असां ॿाहिराणियूं आहिनि उन्हनि में रहबर साईं जदीद क़ौम परस्ती बानी आहे ऐं जेको सिंधी क़ौम जो रहबर आहे जंहिं असांखे तारीख़ी शऊर ॾिनो त असां हज़ारनि सालनि खां तारीख़ी क़ौम आहियूं। सिंध हज़ारनि सालनि खां असांजो तारीख़ी वतन आहे ऐं सिंधी क़ौम हमेशह आज़ाद रही आहे। हिन वक़्तु ग़ुलाम आहे, संगुरनि खे टोड़ण जे लाइ असांखे पवंदो ऐं जदोजहद करे पंहिंजे वतन खे आज़ाद कयो। सो उहो ई पैगाम हिते पहुचायूं। सिंधी माण्हुनि में इहो अवेयरनेस धणी तव्हां आहियो, वारिस तव्हां आहियो, वसीलनि जा मालिक तव्हां आहियो, पर बदकिस्मती इहा आहे त तव्हां हिते ग़ुलाम बणाया, तव्हांजे हक़ हुकुमरानी तव्हां वटि आहे, तव्हांजे वसीलनि जी मालिकी तव्हां वटि आहे। इन करे जेसिताईं तव्हां पाण में मुतहद न थींदव, ऑर्गनाइज़ न थींदव ऐं क़ौमी तहरीक सां न जुड़ंदव, जदोजहद सियासी जदोजहद न कंदव, तेसीं ताईं तव्हां ग़ुलामी में पिड़ पाईंदव, तेसीं ताईं जेको आहे तव्हांजा वसीला क़ुर्बान कबा ऐं तव्हां ग़ुलाम रहिबा। उन करे हिन असां न सिर्फ़ु GM सैयद जो प्रचार करणु आया आहियूं, पर पंहिंजे तारीख़ जो ऐं सिंध जो जेको आहे उहो गगर जेको मलीर जो तारीख़ी शहर आहे ससी, हितां जेको आहे उहो उनजो रंग आहे। हुते जीअं हिकिड़ो अज़ीम रहबर क़ौमी तारीख़ जो जॻह सिंधी माण्हुनि खे सिंध खे डिस्कवर कयो, सिंधियत ऐं सिंधी क़ौम खे हिकिड़ो इहो पैगाम ॾिनो त तव्हां ग़ुलामी जे वॾे हिकिड़े अरसे खां पोइ तव्हां जो वजूदु उहो ख़तमु न करे सघियो आहे। इहो हिकिड़ो आइडेंटिफिकेशन जेका आहे उनजी तशख़ुस जेको GM सैयद उहो सिंधी क़ौम खे ॾिनो ऐं सिंधियत जो जेको आहे उहो पहिरियों माण्हू उहो हिन ख़ासि तौर खिते में जॾहिं पंहिंजी छाकाणि त इहो जेको मुल्क असां ठाहियो हो ख़ासि तौर 47 में पार्टीशन थी इंडिया जी, उन इंडिया जी पार्टीशन में असांखे त इहो चयो वियो त बाबा तव्हां सॉवरन स्टेट्स हूंदो। असीं छाकाणि त अंग्रेज़ जॾहिं सरकार हिते आई हुई उन वक़्तु बि असीं सॉवरन स्टेट हुआसीं। उन खां पोइ वरी जॾहिं हुननि सॉवरन स्टेट ठही वई, स्टेट्स ठही वियूं, त उन खां पोइ वरी असांखे चयो वियो त न हाणे हिकिड़ी स्टेट आहे उहा हूंदी पाकिस्तान, ऐं वन नेशन आहे उहा जेका आहे पाकिस्तान, उहो पाकिस्तानी क़ौम नेशन ऐं मुस्लमान क़ौम जेका इन पर्सपेक्टिव में सैयद आज़म साईं GM सैयद इन्हनि ॿिन्ही नज़रियनि खे रद्द कयो ऐं चयो, छाकाणि त हू फाउंडर हो इन मुल्क जो, हुन चयो त 1940 जी जेका करारदाद उन में असीं क्लियर कट असीं चयो हो त बाबा हीअ मुस्लिम रियासत स्टेट्स उहे गॾिजी हिकिड़ो फेडरेशन ठाहींदियूं, कन्फीडरेशन ठाहींदियूं। ॾिठो त ख़ासि तौर 70 वारो ॾहाको जेको थियो उन में हिकिड़ो वॾो सान्य थी वियो बंगाल, जेकी अक्सरियत हुई उहा असांखां सेपरेट थी वई ऐं उन्हनि चयो त असीं तव्हां सां माना पंजाबियुनि सां नथा रहणु चाहियूं। इहो हिकिड़ी वॾी बदकिस्मती अक्सरियत अक़लियत खां जुदा थी, माना उन खां पोइ सैयद आज़म सम्झो त अक्सरियत खे हिते माना उनजी हैसियत जेका आहे उहा नथी ॾिनी वञे त असीं हिन मुल्क में सुभाणे पंहिंजी अक़लियत में जॾहिं असीं ईंदासीं त उन वक़्तु असांखे छा कहिड़ी क़िस्म जी हुननि जी रवैयो कहिड़ो हूंदो। उन वक़्तु साईं GM सैयद 1973 में सिंधु देश जी जेका ॻाल्हि कई आज़ादी थी, उन में चई त भई मुल्क जेको आहे उहो गैर फितरी मुल्क आहे ऐं हीअ हिकिड़ी वन नेशन न आहे। असीं त हिन मुल्क जा हज़ार सालनि जी सिंध जी तारीख़ आहे ऐं उन जा असीं उन क़ौम जा फ़र्द आहियूं। इन करे असांखे हिकिड़ो अलॻि वतन त अंग्रेज़नि असांखे फ़तेह कयो, इन करे उन साॻे वतन खे असीं वापसि इहो करणु चाहियूं था। उनजे लाइ साईं जिन स्ट्रगल कई ऐं पंहिंजी क़ौमी तारीख़ जेको GS जेको तारीख़ जो हिकिड़ो बुनियादु विधो। उन खां पोइ यकीनन तव्हां जेके ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई त असां हिकिड़े झंडे, हिकिड़े नारे, हिकिड़े फ़िक्र जा माण्हू
अलॻि अलॻि माना तंज़ीमुनि में कमु कयूं था। इहो आउं सम्झां थो त इहो असां वटि अनमेच्योरिटी आहे पॉलिटिक्स जी। अनमेच्योरिटी इनखे मां ईअं चवंदुमि त छाकाणि त असां हीअ जेको क़ौमी तहरीक बुनियादी तौरु सैयद आज़म जेका जंहिंजी स्टार्टिंग कई उन वक़्तु क़ौमी तहरीक न हुई। उन वक़्तु शागिर्द स्टूडेंट जेका आहे उन्हनि खे असां फोकस कयो, छाकाणि त समाज जा उहे माण्हू सभु जेके ख़ासि तौरु वॾेरो हुजे, मुल्लो हुजे या समाज जो जेको इलीट क्लास माण्हू हुयो, उहो सभु जो सभु जेको आहे मौक़े परस्त हो, मुफ़ाद परस्त हो। त सैयद हिकिड़ी ॻाल्हि तइ कई त जेको यूथ आहे असांजी पढ़ियल लिखियल, उहा उनखे असीं फोकस कयूं, उन सां डायलॉग कयूं, उन सां ॻाल्हायूं त बाबा हिन सरज़मीन सिंध जा तव्हां वारस आहियो ऐं तव्हां पंहिंजे वतन खे वापसि बणाइण में कोशिशि कयो, असां सहकार कयो। उहा जीअं फेडरेशन जेका 1900 सम्झो त 71 में ठही, उन वञी क़ौमी तहरीक जो जनमु वरितो ऐं उन में यकीन मूं तव्हांखे चयो त उहा अनमेच्योरिटी जेका पॉलिटिक्स में, छाकाणि त कुझु काफ़ी सियासी असां वटि लीडर हादसाती तौरु जेको हीरोज़म जो दौर पैदा थियो ऐं कुझु हादसाती तौरु लीडर जेके पैदा थिया, जिनखे न कंहिं लोफर असां वटि कंहिं लोफर कंहिंखे गलो फाड़े जेकॾहिं कोई एक्शन कयो त उनखे असीं मुहान चयो, कंहिं गिलाशनि जी गोली हलाई त असां उनखे मुहान चई ऐं लीडरशिप जो जेको हिकिड़ो मनसब अता कयोसीं। ऐं इहो जेको छंछाण आहे यकीनन उहो अॼु हिन वक़्तु मेच्योरिटी तरफ़ गामज़न आहे। आउं सम्झां थो त जेके बि धुरियूं आहिनि हिन वक़्तु क़ौमी तहरीक में, काफ़ी धुरियूं भॼी वियूं। तव्हांजे नज़र में हूंदो त हिते जेके GMC सां इहो इख़्तिलाफ़ु करे विया त GMC सिंध प्रदेश जी आज़ादी तां विड्रा करे वियो आहे, पर तव्हां ॾिठो 1972 खां वठी 73 खां वठी त उहे माण्हू जेके छॾे विया उहे फ़िक्र GMC जे तां विड्रा करे विया ऐं उहे माण्हू वञी उते बीठा, उहे अहिड़ी गंदे हुन में खॾ में वञी किरिया जिते धप ऐं गंद हुयो। ऐं तव्हां ॾिठो त उन्हनि माण्हुनि अॼु जेको जिन माण्हुनि जा असीं नाला नथा खणूं कंहिंजा बि, उन्हनि खे तव्हां अॼु उहे माण्हू प्रोस्टेट थी करे ऐं क़ौमी तहरीक खे माना घटि वधि ॻाल्हाइनि था ऐं उन ते तनक़ीदी जेको नज़र सां ॻाल्हाइनि था। आउं सम्झां थो त तव्हांजी जो जेको हू आहे वर्जन आहे त असां गॾु हुजूं। यकीनन इहो हिकिड़ी सुठी ख़ुशाइनी ॻाल्हि आहे त असीं गॾु हुजणु घुरिजो, पर असां वटि बुनियादी इख़्तिलाफ़ु कोन्हे को। इहे जेके बि फ़िक्री असां वटि धुरियूं आहिनि, इहे फ़िक्र GMC माना सिंध जी आज़ादी में यकीन रखंदड़ धुरियूं आहिनि। असीं सुभाणे कंहिं न कंहिं फॉरम ते पॉलिसियुनि ते इख़्तिलाफ़ु थी सघे थो, पॉलिसियुनि ते इख़्तिलाफ़ु आहे ऐं यकीनन उहे पॉलिसियूं जंहिंमें क़ौमी तहरीक मेच्योरिटी तरफ़ गामज़न थिए पई। अॼु ही सिंधियन नेशनल कांग्रेस, छाकाणि त जीअं सिंध जा सभई धुरियूं तव्हांखे ख़बर आहे GSN जो नालो इस्तेमालु कनि थियूं। हिननि नौजवाननि जेका घणो करे हिन तंज़ीम में घणो मोस्टली यूथ आहे, इहा यूथ जेका आहे उहा उन नालो ई असांखे अलॻि ॾिनो आहे सिंधियन माना जेके इंडियन नेशनल कांग्रेस तव्हांखे ख़बर हूंदी हिंदुस्तान में जेका आहे अंग्रेज़ खे भॼाइण में हुननि किरदारु अदा कयो। हिन तर्ज़ ते हू ऑर्गेनाइज़ेशन ठाही आहे। असीं सम्झूं था त हिन क़ौमी तहरीक खे असीं सभु अहल इल्म माण्हू, अहल सहाफ़त, अहल दानिश, इन सभिनी जो फ़र्ज़ु आहे हिननि क़ौमी तहरीक ते इन्हनि जेके जाखोड़ी माण्हू आहिनि इन्हनि खे बजाए जो असीं तीर हणूं या उन्हनि खे पथर हणूं, उन्हनि खे पंहिंजो जेतिरो सहकारु ॾेई सघूं था।